सुल्तानकोट में खबरवाद से शेयर कयूं पिया। अगवाथी वियल नौजवान बाज़ाबी जाए लाइ वारसन तरफां धरणो है वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जुड़न जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। खबर मां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट का अगवाथी वियल नौजवान की बाज़ियाबी के लिए वारसन तरफां धरणो हयो वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जोड़े जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन तरफां शिकारपुर जैकबाबाद कौमी शहर ते धरणो है वियो आहे। मुकवी बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो पियो वञे। अवाकी सुल्तानकोट में खबर ॾियूं पिया। अगवाथी वियल नौजवान की बाज़ियाबी के लिए वारसन तरफां धरणो है वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जुड़े जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन तरफां शिकारपुर जैकबाबाद कौमी शहर ते धरणो हयो वियो आहे। मुकवी बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। अमा के आगाह कयूं पिया। सुल्तानकोट में अगवाथी वियल नौजवान की बाज़ियाबी के लिए वारसन तरफां धरणो हयो वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जोड़े जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन तरफां शिकारपुर जैकबाबाद कौमी शहर ते धरणो हयो वियो आहे। मुकवी बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। अगवाथी वियल नौजवान की बाज़ियाबी के लिए वारसन तरफां धरणो है वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जुड़े जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन तरफां शिकारपुर जैकबाबाद कौमी शहर ते धरणो है वियो आहे। मुकवी बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो पियो वञे। खबर मां शेयर कयूं पिया। सुल्तानकोट का अगवाथी वियल नौजवान की बाज़ियाबी के लिए वारसन तरफां धरणो हयो वियो आहे। खीर विक्रो कंदड़ नौजवान मौसन जोड़े जो कि पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारसन तरफां शिकारपुर जैकबाबाद कौमी शहर ते धरणो हयो वियो आहे। मुकवी बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आगा आमिर अली खां। जी आगा आमिर अली वधीक आगो जो। जी बिल्कुल ही सुल्तानकोट लॻ लोडरा थाणो जो इलाइक़ो है जिते मुबैना तौर 12 कलाक अॻ में नौजवान हाशिम जोणे जो अगवा थी वियो आहे। पुरस्कार नमूने अगवा थी वियो आहे। जंहिंजे वारसनि अॼु शिकारपुर जैकाबाद कौमी शहर रोड ते टायर साड़े करे एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो हयो आहे। मुखवी के वारसन जो चवण है तो 12 कलाक गुजरी वञण बावजूद असो नौजवान वापस न थी सघियो आहे। पुलिस गायब है। तंहिंखां बाद में वारसन से पुलिस सब डिविजनल सुल्तानकोट जो DSP गालियों करे 24 कलाकनि की मोहलत वठी रोड खोलवायो। जी मेहरबानी अवां जी आगा आमिर अली आगा करण लाइ।